घोटकी मां ख़बर शामिल कंदासीं। असद राजा घुनियो जी रिपोर्ट मूजिब त घोटकी वेझो ॻोठ भिटाईआबाद में मुफ़्त तालीम ॾींदड़ जीजल अमा स्कूल में सैलानी वेलफेयर इंटरनेशनल ट्रस्ट पारां हिकु प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम में सैलानी वेलफेयर पारां नए कंप्यूटर कोर्स लाइ शागिर्दनि खां एंट्री टेस्ट वरिती वई। प्रोग्राम में स्कूल जी चेयरमैन मंज़ूर अहमद सूमरो, वाइस चेयरमैन मक़सूद अहमद सूमरो, हाफ़िज़ कादिर बख्श एवण, ज़हीरुद्दीन महर, अमानुल्लाह सूमरो समेत वॾी शागिर्दनि, उस्तादनि ऐं ॿियनि माण्हुनि शिरकत कई। प्रोग्राम जो मेहमान ख़ासि सैलानी वेलफेयर इंटरनेशनल ट्रस्ट जो चेयरमैन अल्लामा बशीर अहमद फारूक अल क़ादरी हो। एंट्री टेस्ट में मुख़्तलिफ़ इलाक़नि जे 640 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी ने हिसो वरितो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त जीजल अमा स्कूल जी इंतिज़ामिया पारां आलीशान बिल्डिंग सां गॾु मुफ़्त मयारी तालीम ॾेई मिसाल क़ाइमु करे छॾियो आहे। स्कूल में जदीद टेक्नोलॉजी ज़रिए तालीम सां गॾु हुनरी सिख्या बि पिणु ॾिनी वेंदी आहे ऐं कंप्यूटर जो कोर्स पिणु करायो वेंदो आहे। ऐं हाणे सैलानी वेलफेयर पारां नए कोर्स लाइ एंट्री टेस्ट वरिती पई वञे। एंट्री टेस्ट में पास थींदड़ शागिर्दनि तोड़ी शागिर्दियाणियुनि खे मुफ़्त कंप्यूटर जो कोर्स करायो वेंदो। असांजो मक़सदु आहे त नए कोर्स कंदड़ शागिर्दनि जीअं अॻिते हली करे घर वेठे गुज़र सफ़र करे सघनि। अॻवाननि चयो त स्कूल जी चेयरमैन मंज़ूर सूमरो हिकु मिसाली क़दम खयो आहे जो अॻु में बहिराणियुनि जा माण्हू शहरनि ॾांहुं तालीम हासिल करण लाइ वेंदा हुआ ऐं हाणे शहरनि जा माण्हू जीजल अमा स्कूल ॾांहुं तालीम लाइ रुख़ करे रहिया आहिनि। इन मौक़े ते जीजल अमा स्कूल सां गॾु हलंदड़ मदरसे जो ज़िम्मो सैलानी वेलफेयर संदसि पंहिंजे ज़िम्मे करे छॾियो। मदरसे में तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि जी तालीम ऐं खाधे पीते जो बंदोबस्तु सैलानी वेलफेयर ट्रस्ट अदा कंदी।